यूनिवर्सिटी में छोकिरियूं गर्ल्स हेलो गर्ल्स जेके पढ़ंदियूं आहिनि न हुते पोइ उन्हनि में मसइलो इहो आहे त उहे रहंदियूं वरी हुन में हॉस्टल में हॉस्टल लाइफ माना सम्झो त इहे केला गजरा ऐं वाङण वधीक होशियारु आहियो पाण मां डिटेल में नथो वञा गर्ल्स नाराज़ थी वेंदी सॉरी गर्ल्स सम्झी पोइ अलाह त हिन किथे त उन्हनि सां वरी हुनजो ख़्यालु रखण लाइ हो हूंदियूं थी इहे हिकिड़ियूं माना भयानक शिकिलियूं वार्डन उनखे वार्डन चइबो थी माना रननि जी जॻह चौकीदार हूंदी थी थुली इन जी घर में इज़त हुजे न हुजे यूनिवर्सिटीअ में खाम खां दाबो कंदई पाण खे सम्झंदी त माना मां हितां जी संजेदत आहियां इहे थुल्हा पेट कढी ऐं हेॾा इहे मरवान हिकिड़ो बुबो हेॾे खेरपुर साइड ॿियो हेॾे जिना बाग फेराए पाण खे मोतबर थी सम्झे तूं हा चएसि बुरको पाए के नी अचाए या वरी वार्डन कढाए या गुईअ मां ॿ नंढा बड़ी हिकिड़ी वार्डन भेण चोद इहे वरी दाबेदार हूंदियूं थी पाण खे दाबे में सम्झंदियूं थी शिकिलियूं किनियूं ऐं ख़ासि करे चॉकलेटी हणंदई चपनि खे छा चइबो आहे इहा छोरियूं छा हणंदियूं आहिनि भेण जूं चुड़ियूं हिकु त एॾियूं शयूं हणंदियूं आहिनि यादि बि न हा लिपस्टिक चॉकलेटी लिपस्टिक हणंदई ऐं इहे ॾंद ई हमेशह भड़विन जा फिरियल हूंदा हेॾे होॾे ॼण चक हणी माण्हू खाईंदी इहे माना ॾुॼारींदी थी छोरियुनि खे उते आप ये नहीं करना आप वो नहीं करना तेरी माँ की चूत असांखे दाबो करे ॾेखार त ॿुधाई न अचूं न हंध में त ख़बर पए त केरु ज़ोर आहे ख़ुदा जो कसम आहे ईअं साल में ॿ वार्डन नंढा न कढी ॾिना त मां बि पीउ जी औलाद न आहियां चोर हिकिड़ी वार्डन सां मूंखे वॾी दौंस हूंदी थी हिकिड़ी इन्हनि जी घर में इज़त न थी सफ़ा टके जी इज़त कोन न पाड़े में उते बेइज़तियूं थियनि पोइ अचनि वरी यूनिवर्सिटीअ में दाबो करणु थुली पर्स हिकिड़ी फिके कलर जी खणी गांड लोॾींदियूं सदाईं गुईअ में कांच फाथी पई हूंदी चुतूं हाई क्लास जी